खिपरोलग यूनियन काउंसिल भोपी जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल कासिम हिंगोर में सालिना इम्तिहान जो रिज़ल्ट अनाउंसमेंट जी एक तकरीब रखी हुई, जैमें पहिरें ॿीं ऐं टीं पोजीशन माणींदड़ शागिर्दनि जैमें हाजिरा सुखा शहजादी मोहम्मद वसीम ओम प्रकाश कामरान अली खान इमरान खान गुलाम मोहम्मद मुक़द्दस इकरा उजाला अबियन शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि खे मुख़्तलिफ़ इनामात मेडल एवॉर्ड ट्रॉफियूं महिमाननि जे हथां ॾियारी वयूं। जत तकरीब में स्कूल जे शागिर्दनि उस्तादनि वालिदैन समेत समूरनि शिरकत कंदड़ स्कूल जे हेड मास्टर मीर मोहम्मद हिंगोरो ऐं ॿियनि उस्तादनि वरी अंग में शिरकत कई। इन मौक़े ते स्कूल जे हेड मास्टर ॿियनि जो चवणु हो त इल्मु इंसान जी टी अख आहे जेका सुजागी शऊर सम्झ ॾियण में भरपूर किरदारु अदा करे थी। पंहिंजनि इदारनि जी मालिकी वारसी करियो त जीअं क़ौम जे मुस्तक़बिल जे मेमारनि खे रोशन समाज जे इर्तिक़ा सां गॾोगॾु तरक़ी वठण लाइ अहसास पैदा कयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।